Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंतास मुआहदे जी मोतली ते भारत के बाकायदा नोटिस ॾियण जो फ़ैसिलो। भारत जे हिक तरफ़े सिंतास मुआहदे जी मोतली बाद हंगामी कानूनी ऐं आइनी मुशावरत जारी। ज़रियनि मूजिबि परॾेही पाणी वसीलनि ऐं कानून वारी वज़ारत शुरूआती होमवर्क मुकमल करे वरितो। भारत के बाकायदा सफ़ारती ज़रियनि वसीले नोटिस ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इंडस कमीशन जे ज़रियनि मूजिबि नोटिस में भारत खां सिंतास मुआहदे जी हिक तरफ़े मोतली जा सबब घुरिया वेंदा। आलमी फॉर्म्स ते भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराइण ते गौर। भारत जी आबी जारत के असराइती अंदाज़ में दुनिया जे साम्हूं आंदो वेंदो। सिंतास मुआहदे ते पाकिस्तान कानूनी बरतरी रखे थो। उम्मीद आहे त भारत के जल्द पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करणी पवंदी। समूरा क़दम हुकूमत ऐं काबीना जी मंज़ूरी बाद कया वेंदा। वाघा बॉर्डर पाकिस्तान जी वापसी लाइ खुलियल आहे। परॾेही वज़ारत भारतीय मीडिया रिपोर्ट्स जे तरदीद करे छॾी। परॾेही वज़ारत जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान चयो आहे त पाकिस्तानी शहरियुनि जूं वीज़ाऊं रद्द करण जो भारती फ़ैसिलो संगीन इंसानी चैलेंजिस पैदा करे रहियो आहे। केतिरा ई मरीज़ इलाज मुकमल थियण खां सवाइ ॾे वापसि मोटी आया आहिनि। ख़ानदाननि जे विछोड़नि ऐं ॿारनि जे वालिदेन खां धार थियण जा इतला मिली रहिया आहिनि। वाघा अटारी बॉर्डर पार करण जी आख़िरी तारीख़ 30 अप्रैल हुई। मीडिया रिपोर्ट्स खां आगाह आहियूं त कुझु पाकिस्तानी शहरी अटारी सरहद ते फाथल आहिनि। जेकॾहिं भारतीय अख़्तियारियूं शहरनि खे पंहिंजे तरफ़ां सरहद पार करण जी इजाज़त ॾिए त असां आजा करण लाइ तयारु आहियूं। वाघा बॉर्डर मुस्तक़बिल में बि पाकिस्तानी शहरनि लाइ खुलियल रहंदो। अमेरिका में पाकिस्तान जे सफ़ीर रिज़वान सईद शेख चयो आहे त ॿ एटमी ताक़तूं आमो साम्हूं थियूं त छा थींदो, कुझु नथो चई सघिजे। पाकिस्तान अमन जो ख़्वाहिशमंद आहे, कमज़ोरी न सम्झो वञे। जंहिं बि क़िस्म जी अॻराई ते भरपूर ताक़त सां जवाबु ॾींदासीं। अमरीकी टीवी खे इंटरव्यू ॾींदे पाकिस्तानी सफ़ीर रिज़वान सईद शेख चयो त पहलगाम वाक़े जो भारत अञा ताईं को सबूत न ॾिनो आहे। भारत पंहिंजी रहबराननि पॉलिसियुनि ऐं इंतिज़ामी कोताहियुनि जो बार पाकिस्तान ते नथो विझी सघे। भारत 7 लख फ़ौज जी मौजूदगी बि वलरल कश्मीर में अमन यकीनी नथो बणाए सघे त भारत लाइ उहो ॻणती जोॻो आहे। अमेरिका जी नायब सदर JD Vance चयो आहे त उमेद आहे त पहलगाम हमले ते भारत जो रद्द अमल इलाइक़ाई तकरार जो सबबु न बणिजंदो। उमेद करे थो त पाकिस्तान भारत सां सहकार कंदो। अमरीकी परॾेही वज़ारत जे तर्जुमान रेमी ब्रोस जो चवणु हो त पाकिस्तान ऐं भारत जी क़यादत सां राब्ता करे ज़िम्मेवाराणो हल कढण जो मुतालबो कयो आहे। अमरीकी हुकूमत दहशतगर्दी ख़िलाफ़ भारत सां गॾु बीठी आहे। पाकिस्तान पहलगाम वाक़े जी जाच लाइ गॾियल क़ौमुनि जी कमीशन ठाहिण जी आश करे छॾी। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त 2-3 मुल्क गॾिजी जाच कनि या गॾियल क़ौमुनि जी कमीशन ठाही वञे। पाक भारत टकराव जो इम्कान घटि थियो आहे, पर भारत में हिन वक़्तु बुखलाहट आहे। सॼी दुनिया चई रही आहे त मामला ॻाल्हियुनि सां हल थींदा आहिनि। अमरीका, रूस, चीन, तुर्की, ईरान या को ॿियो मुल्क पहलगाम वाक़े जी जाच शुरू करे। सुप्रीम कोर्ट PTI जे सेनेटर एजाज चौधरी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। ट्रायल कोर्ट में 1 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम। स्पेशल प्रोसिक्यूटर चयो त एजाज चौधरी माण्हुनि खे भड़कायो ऐं साज़िश जो हिसो बि रखियो। जस्टिस नईम अख्तर अफ़गान रिमार्क्स ॾींदे चयो त एजाज चौधरी ख़िलाफ़ केस एतिरो मज़बूत आहे त फ़ौजी अदालत में खणी वञो हा। हूअं बि 600 माण्हू फ़ौजी अदालतुनि में खणी विया आहियो। ज़मानत खे सज़ा तौरु इस्तेमालु नथो करे सघिजे। 2 साल थी विया आहिनि। सिंध हुकूमत जवाब जमा कराइण जी ज़हमत नाहे कई। सूबे जो चीफ एग्जीक्यूटिव तक़रीरुनि में चवंदो वरिते थो त अदालतुनि में केस देर जो शिकार आहिनि। केस ॿुधायो वञे त सिंध हुकूमत जी गैर संजीदगी जे करे केस देर जो शिकार आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां ज़मीन जी अलाटमेंट केस में जवाब जमा न कराइण ते सिंध हुकूमत मथां कावड़ जो ज़ार। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त अदालतूं नोटिस जारी कनि थियूं, पर सिंध हुकूमत जा खाता जवाब ॾियण जी ज़रूरत नथा सम्झनि। सरकारी वकील जी इस्तदा ते अदालत सिंध हुकूमत खे जवाब जमा कराइण लाइ आख़िरी मोहलत ॾेई छॾी। ख़ानगी कंपनी कोरंगी में 40 एकड़ ज़मीन जी अलाटमेंट बाद मुख़्तियारकार जे तरफ़ां मणियल नोटिस खे अदालत में चैलेंज कयो वियो हो। अदालत 2023 में स्टे ऑर्डर जारी कयो हो। बबलू धरणे बाद कराची बार जो सदर आमिर वड़ाइच सिटी कोर्ट पहुची वियो। वकीलनि पारां सिंधी टोपी अजरक ऐं गुलनि जा हार पाराए आजा। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आमिर वड़ाइच चयो त किनाल रिथा रद्द थियण बाद हाणे असांखे चौकीदारी करणी पवंदी त जीअं ॿीहर असांजे दरिया ते को बि किनाल न ठाहे सघिजे। आमिर वड़ाइच चयो त असांखे एतिरी उमेद न हुई त सिंध जा माण्हू एतिरो प्यार ऐं मोहबत ॾींदा। माण्हुनि खां जेको कुझु थी पए सघियो उहो सभु कुझु असां लाइ कयो वियो।
मलीर जे गुलशन हदीद वारे इलाइक़े में मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। हिंगोर जा वासी माउ ऐं पुट समेत 4 ॼणा फ़ौत, 14 ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फ़ौतुनि में पनाह खातू संदसि नौजवान पुटु गुलाम फरीद मंगी ऐं ॿिया शामिल। पुलिस मूजिबि मुसाफ़िर कोच लाड़काणे खां कराची अची रही हुई। तेज़ रफ़्तारी सबबि कल्टी थी पई। कराची में हेवी ट्रैफ़िक ते पाबंदी वारनि हुकुमनि ते अमल न थी सघियो। कोरंगी में टैंकर जे टकर में मोटरसाइकिल सवार औरत फ़ौत। सुञाणप 40 वरनि जी रियाना मुश्ताक तौर थी। मशरल शरन टैंकर खे बाहि ॾेई छॾी, ड्राइवर फ़रार। रतो देरो भरिसां संघावती तकरार तां गोलियूं हणी हिकु शख़्स क़तलु। ॻोठ वॾा ॿूसण में जवाबदारनि फायरिंग करे वाहिद बख़्श लोहर खे क़तलु कयो। लाश अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। वारसनि जो चवणु आहे त महरम बाबू, गुलाम हैदर ऐं शमन लोहर वारनि सां संघावती तकरार हलंदड़ हो। जवाबदारनि घर ते चढ़ाई करे वाहिद बख़्श लोहर खे गोलियूं हणी क़तलु कयो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। कराची मां गॾहनि जूं खलू चीन स्मगल करण जी कोशिश नाकाम। कस्टम अख़्तियारनि मूजिबि साउथ एशिया पाकिस्तान पोर्ट टर्मिनल ते कार्रवाई करे कंटेनर मां गॾहनि जूं खलू हथ कई वियूं आहिनि। कंटेनर चीनी कंपनी लाइ बुक करायो वियो हो। कंटेनर खे सामूंडी जहाज़ में लोड करण जी इजाज़त बि मिली चुकी हुई। तलाशी दौरान गॾहनि जूं खलू मिलियूं। गॾहनि जी खलुनि खे चमड़ी जे आड़ में चीन स्मगल कयो पियो वियो। पॉलिसी तहत गॾहनि जूं खलूं एक्सपोर्ट करण ते पाबंदी लागू थियल आहे। गॾहनि जी खलुनि जी मालियत 8 करोड़ रुपया आहे। खलूं ज़ब्त करे कस्टम हाउस मुंतक़िल कयूं वयूं। जांच जारी। बान सैदाबाद में सोनारे जी दुकान मां 1 करोड़ रुपयनि जी मालियत जो धाड़ो हणंदड़ 3 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल जवाबदार असगर बिरोही, कलीम उर्फ़ गैडो ऐं शकील भुट वटां 19 लख रुपया रोक ऐं 2 पिस्टल हथ कया विया आहिनि। जवाबदार 3 अप्रैल 2025 ते सोनारे गुलाम सबीर जी दुकान मां 1 करोड़ रुपयनि जी मालियत जा सोना ज़ेवर रोक रक़म ऐं 16 मार्च 2025 ते रहीम उमराणी जे दुकान मां 7 लाख रुपया फुर कया हुआ। ऐं सिंध में अॼु खां 5 मई ताईं बरसाति जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त थरपारकर, हैदराबाद, मटियारी ऐं सखर जे भर पासे वारनि इलाइक़नि में अॼु हल्की बरसाति जो इम्कानु आहे। कराची में अॼु खां आचर ताईं तेज़ हवाऊं भुली सघनि थियूं।